अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मुंहिंजी मेज़बान सभी मेमण। नाज़रीन, काल्ह वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो जंहिंमें क़ौमी सलामती पॉलिसी जी मंज़ूरी ॾिनी वई, जंहिंजो मुस्तवदो अॼु क़ौमी असेंबली जे इजलास में पिणु पेश कयो वियो, जंहिंमें वेढ़ाकनि सां गॾु ऑपरेशन सां गॾु ॻाल्हियूं पिणु जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। त ॿिए तरफ़ पिणु सिंध में अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। बदअमनी, लाक़ानूनियत, बेरोज़गारी, तालीम ऐं सिहत सफ़ाई जा मामला तनक़ीद जो शिकार रहंदा आया आहिनि। त सिंध में डेवलपमेंट जे हवाले सां अॼु पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां स्टूडियो में गॾु आहिनि मुस्लिम लीग फंक्शनल जूं MP नुसरत सैर अब्बासी। वॾी महिरबानी जी और प्रोग्राम में नुसरत, सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं क़ौमी सलामती जी पॉलिसी जे हवाले सां। इन ते तव्हां छा चवंदो? तालिबान सां गॾु ॻाल्हियुनि सां गॾोगॾु ऑपरेशन जो मरहलो पिणु जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। थैंक यू सभिन। बिल्कुलु अॼु इहा पॉलिसी क़ौमी असम्बली में पेश कई वई ऐं वज़ीर दाख़िला पंहिंजी स्पीच ॾिनी, प्राइम मिनिस्टर बि पंहिंजी स्पीच ॾिनी, उन खां पोइ लीडर ऑफ ऑपोज़िशन जा बि पंहिंजा ख़्यालात साम्हूं आया। ॾिसो, पॉलिसी ज़रूरु अचणी खपे, इहा अॻु में अचणी खपे, हिन में देरि थी वई आहे छो तंहिंजे करे ई सॼी ॻाल्हियूं गड़बड़ थियूं आहिनि। बहरहाल देरि आहे दुरुस्त आहे, क़ौमी पॉलिसी अची वई, हाणे इन ते अमल जो ज़रूरत आहे। सही तरीक़े सां इन जी रूह हिते अमल थींदो तॾहिं मुंहिंजे ख़्याल में असांखे उन जा फ़वाइद बि नज़र ईंदा। ऐं तमामु पार्टीज़ खे हिन महिल असां बि इहो चवंदासीं, छो जो वाक़ई हक़ीक़त आहे दुश्मननि सां विढ़ण लाइ उहो बि अहिड़ा दुश्मन तालिबान जहिड़ा जंहिंजी का ख़बर न हूंदी आहे कंहिंजी, उन्हनि जी कंहिं बि एक्शन जी, किथे कहिड़े टाइम ते धमाको करे वठनि, उहा उअं ई बि असांजी उन्हनि में फैलिजी चुका आहिनि। त अहिड़े दुश्मन सां मुक़ाबिलो करण लाइ हिकिड़ी टेबल ते सभिनीनि खे हिकिड़ी सोच सां अचिणो पवंदो। इहा ई क़ौमी असेंबली में बि ॻाल्हि थी, ऐं असां ॿियनि असेंबलीज़ में बि इहा ई ॻाल्हि कंदासीं, ऐं असां असेंबली खां ॿाहिरि बि तमामु पार्टी लीडरशिप खे बि इहा ई रिक्वेस्ट हूंदी त हिन महिल हाणे चूंकि इलाही थी वियो, असांखे हाणे हिकिड़े अहिड़े दुश्मन सां वाबस्तु सामिनो आहे जंहिंजे लाइ सभिनीनि जी सोच हिकिड़ी आहे त हाणे हद थी वई, हाणे ऑपरेशन ज़रूरी आहे। छो जो मुज़ाकरात जो अमल बि सभिनीनि ॾिठो, त उन जे लाइ बि असांजी पार्टी बि वई, सॼी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी APC, जंहिंमें सभिनीनि हिकिड़ी राय ॾिनी त ठीकु आहे मुज़ाकरात। पर जॾहिं मुज़ाकरात जो अमल हलियो ऐं उन जे बावजूदि तव्हां ॾिठो त असांजे मुल्क में ख़ासि तौर ते कराची में, पिशावर में, मुख़्तलिफ़ जायुनि ते हमला शुरू थी विया। उन खां पोइ FC नौजवाननि जी लाशुनि वारो सिलसिलो, ऐं मुदे पै दर पै अहिड़ी ॻाल्हियूं थियणु लॻियूं जंहिंसां सभिनी चयो त अहिड़ो कहिड़ो फ़ाइदो अहिड़े मुज़ाकरात जो जंहिंसां असांजी जेके माऊं आहिनि उहे ई बेवा थियूं थियनि, उहे ई हालतूं आहिनि, उहो ई खून ख़राबु आहे। त मुंहिंजे ख़्याल में हाणे इहो एक्शन जी ज़रूरत थी, जंहिंजे करे इहा पॉलिसी आई आहे। हाणे पॉलिसी जेका कुझु शेयर कई हुई, कुझु चई वई त हिनजी हिसा शेयर न आहिनि, ज़रूरी बि आहे, हाणे ते अमल ज़रूरी आहे। पर नुसरत, जेतिरो हिसो रिपोर्ट थी सघियो आहे पॉलिसी जे हवाले सां, त इन में ऑपरेशन ऐं वेढ़ाकनि सां ॻाल्हियूं करण जो सिलसिलो पिणु कंटिन्यू करण जो फ़ैसिलो कयो आहे। तव्हां सम्झो थियूं त हिकिड़ी तरफ़ त वेढ़ाकनि ख़िलाफ़ु कार्रवाई थींदियूं हुजनि, वेढ़ाक पिणु कार्रवाई कंदा हुजनि, ऐं ॿिए तरफ़ ॻाल्हियूं बि अहिड़ी सूरत हाल में शुरू कयूं वञनि या हलंदियूं रहनि, त उनजो नतीजो छा थो निकिरे? ॾिसो, उन में जीअं मुज़ाकरात अॻु में बि हलनि पिया, दो राय न आहे, मुज़ाकरात पंहिंजी जाइ ते हिकिड़े साइड में हलणा खपनि। इहो त सॼी दुनिया में इहो सिलसिलो रहियो, मुख़्तलिफ़ मुल्कनि में इहे शइ रही। त जॾहिं 9/11 वारी ॻाल्हि बि तव्हां ॾिठी हूंदी, त उन खां पोइ बि आख़िर मुज़ाकरात जो ई हल कढियो वियो। त मुज़ाकरात पंहिंजे हिसाब सां हलनि, पर इहो जेको ऑपरेशन वारो अमल आहे न, इहो इंतिहाई ज़रूरी, ज़रूरु हुननि खे असांखे ॿुधाइणो पवंदो त तव्हां अलाए छा सम्झो आहे पाकिस्तान खे, पाकिस्तानी अफ़वाज खे, ऐं पाकिस्तानी क़ौम खे, जो असां निंदकड़ा त न आहियूं जो जंहिं महिल बि चाहींदव तव्हां कंदव, मुज़ाकरात में बि तव्हां नथा अचो, उन खां पोइ बि तव्हां हमला था कयो। त इहो ज़रूरी हो हिननि खे इहो सबक़ु ॾियण जे लाइ। त इहो सिलसिलो मुंहिंजे ख़्याल में ऑपरेशन जो बि हले, मुज़ाकरात पंहिंजे हवाले सां जेकॾहिं अचनि था टेबल ते त ठीकु आहे, नथा अचनि त हिकिड़ो सिलसिलो ऑपरेशन जो मतिलबु हुकूमत इहो फ़ैसिलो करे चुकी आहे त वेढ़ाकनि ख़िलाफ़ु ऑपरेशन बि कयो वेंदो, इहो छा तइ थी चुको आहे? हले पियो मुंहिंजे ख़्याल में। तव्हां बि ॾिसो पिया न्यूज़ में, टियों ॾींहुं चोथों ॾींहुं खां वठी इहो सिलसिलो हलियो आहे। हुनजी काफ़ी अहिड़े ठिकाननि ते हमला थिया आहिनि, ऐं काफ़ी दहशतगर्द जिन जा नाला बि मुंहिंजे ख़्याल में कल्ह टियों ॾींहं खां वठी न्यूज़ में अचनि पिया, ऐं उन्हनि जी काफ़ी उन्हनि खे नुक़सानु रसियो आहे। सो इहो त सिलसिलो हलणो पवंदो ऐं ज़रूरी बि आहे, छो जो लाज़मी आहे, असांखे पंहिंजी बक़ा बि त ज़रूरी आहे। पाकिस्तान खे बचाइणो आहे त पोइ इहे इक़दामात त करिणो पवंदा। वेढ़ाकनि पारां कार्रवाई बि कयूं थियूं वञनि, जॾहिं त हुकूमत पारां पिणु हिकिड़ो ऑपरेशन जो जेको सिलसिलो शुरू कयो वियो आहे। तव्हां सम्झो थियूं त इन कंडीशन में ॻाल्हियुनि जी का होप रखी सघिजे थी, या ॻाल्हियूं कंहिं नतीजे ते पहुची सघनि थियूं? ॾिसो, ॻाल्हियुनि जी ॻाल्हि उहा आहे न, मां सभिनी, तव्हां बि ॾिसंदा हूंदव त असां ॻाल्हियुनि जे हवाले सां उहो तालिबान जा अलाए केतिरा त हुन जा ग्रुप्स आहिनि मुख़्तलिफ़, कोई मुज़ाकरात ते राज़ी आहे त वरी कोई मुज़ाकरात ते राज़ी बि कोन्हे।
हेॾां असांजी जॾहिं स्ट्रेटेजी ठहे थी त हिते बि ॾह सोचूं अची थियूं वञनि जेसि ताणी असांजे मुल्क में असांजी जेका पार्टीज़ आहिनि लीडरशिप्स आहिनि उन्हनि जी सोच हिकु न थींदी चंद माण्हू आहिनि जेके चवनि था मुज़ाकरात वरी ॿिए ॾींहं ते स्टेटमेंट थो अचे त न ऑपरेशन त जेसि ताईं हिकिड़ी सोच न रखी वेंदी ऐं उन सोच जे मुताबिक़ सिर्फ़ु इहा सोच रखणी खपे त असांखे पाकिस्तान जो बका खपे सियासी तौर ते जेकॾहिं हाणे सोच रखी वेंदी ऐं उहा शइ आणी वेंदी त पोइ कंहिं बि हवाले सां असां कामयाबु न थींदासीं हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वाक़ई हिकिड़ी क़ौम हिकिड़ो मुल्क जी क़ौम सोचे जेकॾहिं असां फ़ैसिलो कंदासीं तॾहिं असां कामयाबु थींदासीं तालिबान खे बि तॾहिं मौक़ो थो मिली वञे छो जो असां पाण ई हिक ई टेबल ते हिकु सोच नथा रखूं सो उन करे वरी उहो बि उन हिसाब सां असां डील था कनि जॾहिं असां में मज़बूती अची वेंदी असां में एको ईंदो त पोइ उन्हनि खे कंहिं बि हवाले सां मौक़ो न मिलंदो अच्छा हुकूमत ते तनक़ीद पिणु थींदी रही आहे ॻाल्हियुनि जे हवाले सां पर हिन वक़्तु बि जेके ऑप्शन्स आहिनि उन्हनि में हुकूमत ॻाल्हियुनि वारो ऑप्शन बि रखियो आहे तव्हां सम्झो था त अञा बि हुकूमत कंफ्यूजन जो शिकार आहे को हिकिड़ो फ़ैसिलो न कयो आहे त ॻाल्हियूं कयूं वञनि ॻाल्हियुनि जे सिलसिले खे बंदि कयो वञे या रुॻो ऑपरेशन ई शुरू कयो वञे ॾिसो उहो इन करे ई ऑप्शन रखियो आहे मुंहिंजे ख़्याल में छो जो सॼी दुनिया में इहा ई शइ आहे छो जो अॼु बि बयानु आयो आहे त हुननि जे तरफ़ां बि इहो आहे त न ॻाल्हियूं थियणियूं खपनि जेके उमिरि ते विया आहिनि मौलाना शायदि यूसुफ उहे उमिरि ते वापसि अचां त पोइ इन शइ खे असां अमल में आणींदासीं त उहो हिकिड़ो ऑप्शन त उन्हनि जे लाइ छॾे ॾिनो आहे पर मुंहिंजे ख़्याल में कंफ्यूजन हाणे ख़तमु थियणो खपे जेका पॉलिसी आई आहे अॼु असेंबली में इन ते बहस थींदो सभिनीनि मेंबर्स खे उहा कॉपी बि ॾिनी वई उन खां पोइ इहा आम थी वेंदी कॉपी उन खां पोइ हर कंहिं इन जा पॉइंट्स पढ़ंदा त इन खे कहिड़े तरीक़े सां अमल दरामद थींदो इन पॉलिसी ते उन खां पोइ ई मुंहिंजे ख़्याल में सही तरीक़े सां सिचुएशन साम्हूं ईंदी अच्छा तव्हां सम्झो था त हुकूमत पारां जेका टारगेट कारवायूं या जेको ऑपरेशन जो सिलसिलो शुरू कयो वियो वेढ़ाकनि जी जवाबी कारवायुनि जे हवाले सिलसिले खां पोइ त उन खां पोइ तालिबान पारां बार बार इहो ई चयो वियो आहे त हू ॻाल्हियूं करणु चाहिनि था ऐं बहितर आहे त ॻाल्हियूं कयूं वञनि तव्हां सम्झो था त हुकूमत तरफ़ां जेके कारवायुनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे उन खां डिॼी करे या उन खां लवाए करे तालिबान ॿीहर चाहिनि था त ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू कयो वञे सभिनी ॾिसो जॾहिं मुज़ाकरात जी ॻाल्हियूं हलनि पियूं त सीज़ फायर जी बि ॻाल्हि हुई उन खां पोइ तव्हां ॾिठो त हेॾे मुज़ाकरात जो अमल हले पियो कमेटीज़ वेहनि पियूं होॾां असांजे मथां हमला पिया थियनि ऐं पोइ उन जी उहो बाक़ाइदा अचे बि पियो स्टेटमेंट त इहो हमिलो असां करायो आहे उन जी बाक़ाइदा वठनि पिया ज़िमेदारी त इहो कहिड़ो तरीक़ो हुयो जॾहिं हिकिड़े पासे ॾे मुज़ाकरात हलनि था त पोइ इहे हमला न थियणा खपनि न भंजकड़ी उन्हनि कई उन्हनि जे पासे ॾांहुं थी इन जे करे ई हुकूमत मजबूर थी वई त हाणे हुननि खे हिकिड़ो सही वारो जवाबु ॾियणो खपे त हे कहिड़ो तरीक़ो आहे मुज़ाकरात सॼी दुनिया में जॾहिं बि थींदा आहिनि ॿिनि मुल्कनि में ॿिनि रियासतुनि में या ॿिनि कंहिं बि क़ौमुनि में थींदा आहिनि ॿिनि कबीलनि में थींदा आहिनि त पोइ सीज़ फायर वारो हिकिड़ो अॻु में ऐलान थी वेंदो आहे उन खां पोइ ॿई पाबंद हूंदा आहिनि त असांजे पासे न त पाबंदी हुई उहो कहिड़ी पाबंदी पिया कनि जॾहिं उन्हनि पाबंदी न कई त उन खां पोइ हुकूमत एक्शन में आई ऐं उन्हनि वरी चयो त न उन्हनि सम्झो छा आहे हुकूमत खे एतिरा असां त चाहियूं था ठीकु आहे मुज़ाकरात जे ज़रिए जेकॾहिं मसइले जो हल निकिरे थो त बहितर पर उन्हनि इहा शइ न सम्झी इन करे हुकूमत खे एक्शन में अचिणो पियो ऐं इहा सुठी ॻाल्हि थी हाणे मुज़ाकरात जॾहिं बि थींदा सीज़ फायर वारो अमल अॻु में ईंदो ऐं उहो बाक़ाइदा इहा शइ यकीन दहानी कराईंदा त अहिड़े क़िस्म जो को हमिलो न थींदो तॾहिं कामयाबु थींदो अदरवाइज़ काई कामयाबी न अच्छा जिते बि वेढ़ाकनि सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू कयो वञे थो त अॻु में सीज़ फायर जी ॻाल्हि कई वेंदी आहे पर हिते तव्हां ॾिठो त अॻु में ॻाल्हियूं शुरू कयूं हुयूं सीज़ फायर जो को सिलसिलो शुरू ई न थी सघियो बिल्कुलु पर सभिनि हाणे सीज़ फायर वारो मरहलो बि शुरू जो हुयो पर हुननि पंहिंजी उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल न कयो असां त हाणे सॼी क़ौम पाकिस्तान एॾी बेज़ार थी चुकी आहे जंहिं तरीक़े सां ज़ुल्मो सितम थियो आहे जेतिरा बम ब्लास्ट थिया आहिनि ॿियो असांजे फ़ौजियुनि जी जंहिं तरीक़े सां इज़ती कई वई जंहिं तरीक़े सां बेहुरमती कई वई आहे पाकिस्तानी क़ौम जो कहिड़ो फ़र्ज़ु हूंदो जंहिंखे हिन मुल्क सां मोहबत हूंदी उहो चाहींदो त हाणे वेही हिननि सां ॻाल्हियूं कयूं वञनि मेजॉरिटी में तव्हांखे जेको जवाबु ईंदो चवंदो न हाणे हिनखे कपो हेॾे या होॾे या इधर या उधर त इहा ई सोच हाणे मुंहिंजे ख़्याल में वधि खां वधि माण्हुनि में पइजी वई आहे त बहितर आहे त हाणे असां हिननि खे घणो ई टाइम ॾिनोसीं अहिड़ी सोच रखण वारनि खे जेको इहो सोची रखनि था त असांखे इस्लाम अहिड़े तरीक़े सां आणणो आहे त मुंहिंजे ख़्याल में इन सोच खे पाकिस्तान जो कोई बि फ़र्ज़ु जेको आहे उहो हिनखे पॉज़िटिवली नथो ॾिसे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी तनक़ीद पिणु रही उन्हनि खे शिकायतूं रहियूं त हुकूमत असांखे ऑन बोर्ड नथी वठे या असांखे एतमाद में नथी वठे जेकॾहिं तालिबान सां ॻाल्हियूं रोकियूं वयूं त असांखे एतमाद में वरितो वञे हाणे जेको क़ौमी सलामती जी पॉलिसी हुकूमत जी तरफ़ां आई आहे तव्हां सम्झो था त तव्हां हिन ते मुतमइन आहियो
ॾिसो अॼु जेका स्पीच आई ऐं लीडर ऑफ ऑपोज़िशन जो बि पंहिंजे तरफ़ां ख़्यालात आया त असांखे हुन में ऑन बोर्ड न वरितो वियो। उन खां पोइ प्राइम मिनिस्टर साहब वरी पंहिंजी हुन में स्पीच में इहो चयो त किथे बि जेकॾहिं को वैक्यूम रहियल आहे या को तजावीज़ रहियल आहिनि त असां ॿिन्हिनि हथनि सां तव्हांखे वेलकम था चऊं, अचो ऐं जेके तजावीज़ हिन में तव्हां सम्झो था ॾियण जूं आहिनि, जेके सुठी सलाहूं तव्हांखे ॾियण जूं आहिनि, ॿियो असां तव्हांखे उन में इहे सजेशन्स रखंदासीं। त उहो मुंहिंजे ख़्याल में असेंबली जे फ्लोर ते इहा शइ अची वई। उन खां पोइ बि मीटिंग्स थींदियूं रहंदियूं ऐं जेके हुनजी रिज़र्वेशन्स आहिनि उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में ऑन बोर्ड वठिणो पवंदो, तॾहिं ई इहा शइ अॻिते हलंदी। अदरवाइज़ जेकॾहिं रिज़र्वेशन रही वेंदियूं त पोइ इहा पॉलिसी बि सही तरह इम्प्लीमेंट न थी सघंदी। सॼी पार्टी सॼी जेके बि लीडरशिप आहे उन्हनि जो हिन में पॉज़िटिव रिस्पॉन्स इंतिहाई ज़रूरी आहे। उहो अची वेंदो त इहा पॉलिसी मुंहिंजे ख़्याल में इम्प्लीमेंट थी वेंदी। अच्छा, जेके बि पार्टियूं आहिनि उन्हनि जो पॉज़िटिव जेको रिस्पॉन्स तव्हां चओ थियूं त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं रहियूं आहिनि। के पार्टियूं ॻाल्हियुनि जूं हामी रहियूं, के किन खे इख़्तिलाफ़ रहिया, किन जो ज़ोर रुॻो ऑपरेशन थी रहियो त दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं न बल्कि ऑपरेशन करे उन्हनि खे चिठियो वञे। त तव्हां सम्झो था त सभिनी सियासी पार्टियुनि जो हिन वक़्तु मुल्क उन कंडीशन में आहे, उन बहरान में आहे त मुतफ़िक़ थियणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं सभु पार्टियूं मुतफ़िक़ हूंदियूं त जेको बि फ़ैसिलो थींदो उहो मुल्क जी भलाई लाइ ई हूंदो। बिल्कुलु सभिनि असां मुख़्तलिफ़ हवालनि सां ॿुधंदा रहंदा आहियूं त पार्टियुनि जे अंदरि बि तालिबानाइज़ेशन सोच वेठी आहे। हाणे ॾिसो, इहा सोच जेका आहे मुंहिंजे ख़्याल में इन सोच खे हाणे ख़तमु हुअणो पवंदो। जेकॾहिं उन्हनि खे पाकिस्तान सां, हिन मुल्क सां मुहबत आहे, हिन मुल्क जे वोटर जो वोट वठी असेंबलीज़ में वञनि था, उन्हनि जी रिप्रेज़ेंटेशन करणी अथनि, त मुंहिंजे ख़्याल में हाणे उन्हनि खे उहा सोच ख़तमु करणी पवंदी। हिते जंहिं मक़सद जे लाइ मुल्क क़ाइमु कयो वियो, हासिलु कयो वियो, उन शइ खे जेकॾहिं रखिणो आहे, उन नज़रिए खे साम्हूं रखिणो आहे, त पोइ इहा सोच कढी ऐं मुल्क हुकूमत जेका वक़्तु जी रियासत हूंदी आहे उन जी सोच सां गॾु हलणो पवंदो। उहा लाज़मी आहे, कोई बि हुकूमत न चाहींदी, भले मां पोयां 5 साल हुया या हे हाणे हुकूमत थी हले, मुंहिंजे ख़्याल में हुकूमत जी कोशिशि इहा ई हूंदी त कहिड़े तरीक़े सां बि असां इन में कामयाबी हासिलु कयूं। पर जेका इहा सोच आहे, जेके उहा सोच रखियूं वेठा आहिनि तालिबान सां हमदर्दी वारी, वाक़िया थी विया आहिनि ऐं असां चाहियूं था त उहे वाक़िया थियनि त हाणे उन हिसाब सां खुली साम्हूं अचनि। छो जो हाणे वधीक धोखो अवाम खे बर्दाश्त कोन्हे। अवाम घणो ॾिसी चुकी, घणो ज़ुल्मो सितम थी चुको। असां सिर्फ़ु असांजी नेशन ॿाहिरि मुल्कनि में हिकिड़ी दहशतगर्द नेशन जे हवाले सां सुञाती पई वञे। माण्हू हिते अचण जे लाइ तयारु न आहिनि। अहिड़ो ख़ौफ़ पैदा थी वियो आहे त पाकिस्तान में सिर्फ़ु दहशतगर्दी आहे, कंहिं महिल बि कोई निकिरे थो त बम धमाको थो थी वञे। त माण्हुनि जी इहा सोच, नेशन्स जी सोच असांजे लाइ चेंज थियणी खपे ऐं उन जे लाइ हिन महिल जी हुकूमत बि सीरियस थिए। उन सां गॾु तमामु पार्टीज़ खे इहो हिकिड़ो इंतिहाई सीरियस वक़्तु आहे। हिन महिल तमामु खे हिकिड़ी सोच, सीरियस सोच सां गॾु जेकॾहिं टेबल ते वेही सिर्फ़ु इहा सोच रखणी आहे त सियासत त पई थींदी। असां सियासी तौर ते हिक ॿिए खे तनक़ीद बि कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां असां हिक ॿिए जी लेग पुलिंग बि कंदासीं। इहो हिकिड़ो सिलसिलो हलंदो। पर हे जेका सोच आहे, हिन महिल सभु खे हिकिड़ी टेबल ते अचिणो पवंदो हिकिड़ी सोच सां, ऐं हिकिड़ी ई पॉलिसी खणी हलंदा तॾहिं कामयाबु थींदा। जेकॾहिं पॉलिसी में थोरी बि तब्दीली आई त यकीन कयो त सॼी जेके बि एक्शन जा कम हूंदा या जेके अमल हूंदो उहो सॼो नाकाम वेंदो। अच्छा, पीपल्स पार्टी जी त वाज़े पॉलिसी रही आहे त ॻाल्हियुनि जो हामी न आहिनि। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त ऑपरेशन कयो वञे दहशतगर्दनि ख़िलाफ़ु। तव्हांजी पार्टी जो छा इन हवाले सां मौक़िफ़ आहे त छा दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं जेके शुरू कयूं वयूं उहे ठीकु हुयूं ऐं हिन वक़्तु जेको पॉलिसी जी मंज़ूरी ॾिनी वई आहे उहा बहितर आहे या आख़िरी हल ऑपरेशन ई थी सघे थो? ॾिसो, सभिनि असांजी पार्टी जो मौक़िफ़ बि हुन महिल बिल्कुलु क्लियर हो जॾहिं पीर साहब पागारो पाण हालांकि हमेशह कोई न कोई नुमाइंदो मोकिले ॾींदा हुया, कंहिं बि न मोकिले ॾींदा आहिनि। काई बि अहिड़ी मीटिंग थींदी आहे या कोई कॉन्फ्रेंस थींदी आहे, पर हुननि हिन खे एॾो सेंसिटिव सम्झो त इहो इंतिहाई अहिड़ो इशू आहे जंहिं ते मूंखे पाण वञी ऐं पंहिंजो आउटपुट ॾियणो पवंदो, इनपुट ॾियणो पवंदो। ऐं वाक़ई उहो आया ऐं उन्हनि उहा ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस पाण अटेंड कई। इन मां तव्हां ॾिसो त असांजी पार्टी जो बि इन में केतिरो मौक़िफ़ क्लियर हो। असां बि तमामु पार्टी सां गॾु इहा ई उन महिल सलाह जेका मेजॉरिटी जी सलाह आहे उहा असांजी सलाह मीन्स मुज़ाकरात त मुज़ाकरात। हुन महिल सभिनीनि तय कयो त मुज़ाकरात। उन खां पोइ ॾिसो न, मुज़ाकरात जे हवाले सां जॾहिं हिकिड़ी शइ अॻिते हली त इन जी भंजकड़ी कई तालिबान जे तरफ़ां। उन खां पोइ पै दर पे आख़िर पोइ मुख़्तलिफ़ हवालनि सां हर कंहिं इहा ई सोच रखी त भई जेकॾहिं मुज़ाकरात जे हवाले सां बि उहो भंजकड़ी था कनि त बहितर आहे ऑपरेशन। त हिन महिल जेकॾहिं हुकूमत हिकिड़ी बहितरीनु पॉलिसी आणे थी ऐं क़ौमी पॉलिसी जे हवाले सां उन ते अमल बि थिए थो, असां उनखे पॉज़िटिव रिस्पॉन्स वारियूं। असांजी पार्टी जे तरफ़ां बि इहा ई आहे त बिल्कुलु इहा पॉलिसी अचे हुन ते इम्प्लीमेंट थिए। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक हम कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक।